ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 23/10/2025। सच मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार बाबा आहिनि तव्हां ॿारनि खे तैरणु सिखलाइण जंहिंसां तव्हां हिन पुराणी दुनिया सां पार थी वेंदव। तव्हांजे लाइ दुनिया ई बदिली वेंदी। प्रश्न जो बाप जे मददगार ठहींदा आहिनि उन्हनि खे मदद जे रिटर्न में छा प्राप्त थींदो आहे। उत्तर आहे जो ॿार हाणे बाप जा मददगार ठहींदा आहिनि उन्हनि खे बाप अहिड़ो ठाहे ॾींदा आहिनि जो अधु कलाकु कोई जी मदद वठण व राय वठण जी दरकार ई न रहंदी। केतिरो वॾो बाबा आहिनि। चवंदा आहिनि ॿार तव्हां मुंहिंजा मददगार न थींदव त असां स्वर्ग जी स्थापना कीअं कंदासीं। ओम शांति। मिठे मिठे नंबरवार अति मिठे रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सम्झाइनि था। श्री ॿार बेसमझ ठही आहिनि न। रावण ॾाढो बेसमझ ठाहे छॾियो अथई। हाणे असांखे केतिरो समझदार ठाहींदा आहिनि। कोई ICS जो इम्तिहान पास कंदा त सम्झंदा ॾाढो वॾो इम्तिहान पास कयो। हाणे तव्हां ॾिसो केतिरो वॾो इम्तिहान पास कंदा आहियो। जरा सोचो त सही पढ़ाइण वारो केरु आहे, पढ़ण वारा केरु आहिनि। इहे बि निश्चय आहे। असां कल्प हर 5000 वर्ष पोइ बाप टीचर सतगुरु सां मिलंदा ई रहंदा आहियूं। सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो असां केतिरा ऊच ते ऊच बाप द्वारा वरसो पाईंदा आहियूं। टीचर बि वरसो ॾींदा आहिनि पढ़ाए करे। तव्हांखे बि पढ़ाए करे तव्हांजे लाइ दुनिया ई बदिली छॾंदा आहिनि। नई दुनिया में राज्य करण जे लाइ भक्ति मार्ग में केतिरी महिमा ॻाईंदा आहिनि। तव्हां हुननि द्वारा पंहिंजो वरसो पायो था। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि पुराणी दुनिया बदिले थी। तव्हां चवंदा आहियो असां सभु शिव बाबा जा ॿार आहियूं। बाप खे ई अचिणो पवंदो आहे पुराणी दुनिया खे नयो ठाहिणु। त्रिमूर्ति जे चित्र में बि ॾेखारींदा आहिनि कि ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी स्थापना त ज़रूरु ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मण ब्राह्मणियूं खपनि न। ब्रह्मा त नई दुनिया स्थापना न कंदा आहिनि, रचता त बाप ई आहिनि न, है न। चवंदा आहिनि मां अची करे युक्ति सां पुराणी दुनिया जो विनाश कराए नई दुनिया ठाहींदो आहे। नई दुनिया जा रहवासी ॾाढा थोरा हूंदा आहिनि। गवर्नमेंट कोशिशि कंदी आहे कि जनसंख्या कम थिए। हाणे कम त न थींदी। लड़ाई में करोड़ों मनुष्य मरंदा आहिनि। पोइ मनुष्य कम थोरी थींदा आहिनि। जनसंख्या त बि वधंदी ई रहंदी आहे। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हांजी बुद्धि में विश्व जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। तव्हां पंहिंजे खे स्टूडेंट बि सम्झंदा आहियो, तैरण बि सिखंदा आहियो। चवंदा आहिनि न ईश्वर मुंहिंजी नैया मुंहिंजी पार करो। ॾाढा नामी ग्रामी हूंदा आहिनि जो तैरण सिखंदा आहिनि। हाणे तव्हांजो तैरण ॾिसो कीअं आहे। हिकदमि मथे हली वेंदा आहियूं पोइ हिते ईंदा आहियूं। उहा त दिखलाईंदा आहिनि एतिरा माइल्स मथे विया। तव्हां आत्माऊं केतिरा माइल्स मथे में वेंदा आहियो। उहो त स्थूल वस्तु आहे जंहिंजी गिनती कंदा आहिनि। तव्हांजो त अनगिनत आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्माऊं पंहिंजे घर हली वेंदासीं जिते सूर्य चांद आदि न हूंदा आहिनि। तव्हांखे ख़ुशी आहे उहो असांजो घर आहे। असां हुतां जा रहण वारा। मनुष्य भक्ति कंदा आहिनि, पुरुषारथ कंदा आहिनि मुक्ति में वञण लाइ, परंतु कोई वञी न सघंदो आहे। मुक्ति धाम में भॻवान सां मिलण जी कोशिशि कंदा आहिनि। अनेक प्रकार जे यतन कंदा आहिनि। कोई चवंदा आहिनि असां ज्योति जोत में समाइजी वञूं। कोई चवंदा आहिनि मुक्ति धाम में वञूं। मुक्ति धाम जो कंहिंखे पतो ई न आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा आयल आहिनि पंहिंजे घर वठी वञण लाइ। मिठो बाबा आयल आहिनि असांखे घर वठी वञण जे लाइक़ु ठाहींदा आहिनि। जंहिंजे लाइ अधु कलाक पुरुषारथ कंदा आहियूं, जंहिंजे लाइ अधु कलाक पुरुषारथ कंदे बि ठही न सघिया, है न। बाबा आयल आहिनि असां सभिनि खे घर वञण जे लाइक़ु ठाहिनि था पहिरियों।
अहिड़ो घर वञण जे बि लाइक़ु ठहिणो असांखे, जंहिंजे लाइ असां अधु कलाक पुरुषारत कंदे बि ठही न सघियासीं। न कोई ज्योति में समाए सघिया, न मुक्ति में वञी सघिया, न मोक्ष पाए सघिया, त कुझु पुरुषारत कयो उहो व्यर्थ। हाणे तव्हां ब्राह्मण कुल भूषणनि जो पुरुषारत सत्य सिद्ध थींदो आहे। इहे खेल कहिड़ो ठहियलु आहे? तव्हांखे हाणे आस्तिक चइबो। बाप खे सुठी रीति तव्हां ॼाणंदा आहियो ऐं बाप द्वारा सृष्टि चक्कर खे बि ॼाणियो आहे। बाप चईंदा आहिनि मुक्ति जीवन मुक्ति जो ज्ञान कोई में बि न आहे, देवताउनि में बि न आहे। बाप देवताउनि में बि न आहे। बाप खे कोई ॼाणंदा ई न आहिनि त कंहिंखे वठी वेंदा, है न? बाप खे कोई ॼाणंदा ई न आहिनि त कंहिंखे वठी वेंदा। केतिरा ढेर गुरू माण्हू आहिनि, केतिरा उन्हनि जा फॉलोअर्स ठहींदा आहिनि। सच सतगुरू त हिकु शिव बाबा आहिनि, उन्हनि खे त चरण आहिनि। उहे चईंदा आहिनि असांखे त चरण आहिनि। मां कीअं पंहिंजा पांव पुॼवायां? ॿार विश्व जा मालिक ठहींदा आहिनि, उन्हनि सां थोरी पुॼवाईंदमि। भक्ति मार्ग में ॿार बाप जे पांव पईंदा आहिनि। वास्तव में बाप जी प्रॉपर्टी जा मालिक ॿार आहिनि, परंतु नम्रता ॾिखलाईंदा आहिनि। नंढा ॿार आदि सभु वञी करे पांव पईंदा आहिनि। हिते बाप चईंदा आहिनि तव्हांखे पांव पवण सां बि छुटी ॾींदो आहे। केतिरो वॾो बाबा आहे। चईंदा आहिनि बाबा त चईंदा आहिनि तव्हां नमस्ते बि न करे सघंदा आहियो, है न? चईंदा आहिनि हिते त कंहिं वॾे खे कोई आदर सम्मान ॾिए न त उन्हनि खे केॾो दुख थींदो आहे। बाबा त चईंदा आहिनि तव्हां ॿार मुंहिंजा मददगार आहियो, तव्हां मददगार न थींदा त असां स्वर्ग जी स्थापना कीअं कंदासीं? बाप सम्झाईंदा आहिनि ॿार हाणे तव्हां मददगार ठहो, पोइ असां तव्हांखे अहिड़ो ठाहींदा आहियूं जो कोई जी मदद वठण जी दरकार ई न रहंदी आहे। तव्हांखे कोई जी राय जी दरकार ई न रहंदी। हिते बाबा ॿारनि जी मदद वठनि था। चईंदा आहिनि ॿार हाणे छी न ठहो, माया सां हार न खाओ, न त नाम बदनाम थी वेंदो, है न? हिते बाप ॿारनि जी मदद वठंदा आहिनि। चईंदा आहिनि ॿार हाणे छी न ठहो, माया सां हार न खाओ, न त नाम बदनाम करे वेंदा। बॉक्सिंग थींदी आहे त हुन में बि जॾहिं कोई जीतदा आहिनि त उते वाह थी वेंदी आहे। हार खाइण वारनि जो मुंहुं पीलो थी वेंदो आहे। हिते बि हार खाईंदा आहिनि। हिते हार खाइण वारनि खे चईंदा आहिनि कारो मुंहुं करे छॾियो। आया आहिनि गोरो ठहिण, पोइ छा करे ॾींदा आहिनि, है न? की कमाई सॼी चट थी वेंदी आहे, पोइ नए सिर शुरू करिणो पवंदो आहे। बाप जे मददगार ठही पोइ हार खाई नाम बदनाम करे ॾींदा आहिनि। ॿ पार्टी थींदियूं आहिनि न, हिकु माया जे मुरीद, हिकु ईश्वर जे मुरीद। बाबा तव्हां ॿारनि खे प्यारु कंदा आहिनि, तव्हां बाप खे प्यारु कंदा आहियो न? गायन बि आहे विनाश काले विपरीत बुद्धि, तव्हांजी आहे प्रीत बुद्धि, त तव्हांखे नाम बदनाम थोरी करिणो आहे। तव्हां प्रीत बुद्धि पोइ माया सां हार छो खाईंदा आहियो? हारण वारे खे दुख थींदो आहे, जीतण वारे खे जे लाइ ताली वॼाईंदा आहिनि, वाह कंदा आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा असां पहलवान आहियूं, हाणे माया ते जीतणो ज़रूरु आहे। बाबा चईंदा आहिनि देर से जो कुझु ॾिसंदा आहियो न सभिनि खे भुलिजी वञो, मामिकम यादि करो। माया तव्हांखे सतो प्रधान खां तमो प्रधान ठाहे छॾियो अथई, हाणे वरी सतो प्रधान ठहिणो आहे। माया जीते जगत जी ठहिणो आहे। इहा हार ऐं जीत सुख दुख जो खेल आहे। रावण राज्य में हार खाईंदा आहियूं, हाणे बाबा पोइ वर्थ पाउंड ठाहींदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि हिकु शिव जी जयंती ही वर्थ पाउंड आहे। हाणे तव्हां ॿारनि खे अहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। हुते त घर घर में दीपमाला रहंदी आहे, सभिनि जी ज्योति जॻाईंदी आहे न, है न? हाणे बाबा असांखे अहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहींदा आहिनि।
हुते त घर घर में दीपमाला रहंदी आहे, सभिनि जी ज्योति जॻल रहंदी आहे, मेन पावर सां ज्योति जॻंदी आहे। बाबा केतिरो सहज रीति सम्झाईंदा आहिनि। बाबा जे सवाइ मिठे मिठे लाडले सिकी लटे ॿार केरु चईंदा, रूहानी बाप ई चईंदा न। हे मुंहिंजा लाडला मिठा ॿार, तव्हां अधु कल्प सां भक्ति कंदा आया आहियो। रूहानी बाप ई चईंदा आहिनि, हे मुंहिंजा लाडला ॿार, तव्हां अधु कल्प सां भक्ति कंदा आया आहियो। वापसि हिकु बि वञी न सघंदो। बाप ई अची करे सभिनि खे वापसि वठी वेंदा आहिनि। तव्हां संगम युग ते सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। बाबा कीअं अची करे सभु आत्माउनि खे वठी वेंदा आहिनि, है न। बाबा कीअं सभिनि आत्माउनि खे साथ में वठी वेंदा। दुनिया में न बेहद जे नाटक जो कोई खे बि पतो न आहे। ये बेहद जो ड्रामा आहे। तव्हां संगम युग ते सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। बाबा खे अची करे सभु आत्माउनि खे वापसि वठी वेंदा आहिनि। दुनिया में हिन बेहद जे नाटक जो कोई खे बि पतो न आहे। ये बेहद जो ड्रामा आहे। ये बि तव्हां सम्झंदा आहियो। कोई चई न सघे, अगरि चए बेहद जो ड्रामा आहे त पोइ ड्रामा जो वर्णन कीअं कंदा। हिते तव्हां 84 जे चकर खे ॼाणंदा आहियो। तव्हां ॿारनि खे ॼाणियो आहे न, तव्हांखे ई यादि करिणो आहे। बाबा केतिरो सहज बतलाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में तव्हां केतिरा धका खाईंदा आया आहियो। तव्हां केतिरा दूर सनानु करणु वेंदा आहियो। हिकु लेक आहे न, चईंदा आहिनि, उन में डुबकी लॻाइण सां परी ठही वेंदा आहिनि। हाणे तव्हां ज्ञान सागर में डुबकी मारे परिजादियूं ठहींदा आहियो। कोई सुठो फैशन कंदा आहिनि त चईंदा आहिनि हीअ त जीअं परी ठही वई आहे। हाणे तव्हां बि रतन ठहींदा आहियो। बाक़ी मनुष्य खे उड़ण जा पंख आदि त थी न सघंदा आहिनि। ईअं उड़ी न सघंदा आहिनि न। उहा उड़ण वारी आहे आत्मा जंहिंखे रॉकेट बि चईंदा आहिनि। आत्मा केतिरी नंढी आहे। जॾहिं सभु आत्माऊं वेंदियूं त थी सघंदो आहे तव्हां ॿारनि खे साक्षात्कार बि थिए, बुद्धि सां सम्झी सघंदा आहियो। हिते तव्हां वर्णन करे सघंदा आहियो। थी सघंदो आहे जीअं विनाश ॾिसबो आहे, वैसे आत्माउनि जो झुंड बि ॾिसी सघो कि कीअं वेंदा आहिनि। हनुमान गणेश आदि त न आहे न, परंतु उन्हनि खे भावना अनुसार साक्षात्कार थी वेंदो आहे। बाबा त आहिनि ई बिंदी, उन जो छा वर्णन कंदा। चईंदा बि आहिनि नंढो सो स्टार आहे जंहिंखे इन अखियुनि सां ॾिसी न सघंदा आहियूं। शरीर केतिरो वॾो आहे जंहिंसां कर्म कंदा आहियूं। आत्मा केॾी नंढी आहे, हुन में 84 जो चक्कर हूंदल आहे। हिकु बि मनुष्य न हूंदो जंहिंखे इहा बुद्धि में हुजे कि असां 84 जन्म कीअं वठंदा आहियूं, है न। हिकु बि मनुष्य न हूंदो जंहिंजी इहा बुद्धि में हुजे कि असां 84 जन्म कीअं वठंदा आहियूं। आत्मा में कीअं पाठ भरियलु आहे, वंडर आहे न। आत्मा ई शरीर वठी करे पाठ वॼाईंदी आहे। उहो थींदो आहे हद जो नाटक। इहो आहे बेहद जो बाप ख़ुदि अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। जो सुठा सर्विसेबल ॿार आहिनि उहे वीचार सागर मंथन कंदा रहंदा आहिनि। कंहिंखे कीअं सम्झायूं, केतिरो तव्हां हिकु हिकु सां मथो मारंदा आहियो। पोइ बि चईंदा आहिनि बाबा असां सम्झंदा ई न आहियूं। कोई न पढ़ंदा आहिनि त चइबो आहे न इहा त पथर बुद्धि आहे। तव्हां ॾिसंदा आहियो हिते बि कोई 7 रोज़ में ई ॾाढो ख़ुशी में अची करे चईंदा आहिनि बाबा वटि हलूं, है न। त बाबा चईंदा आहिनि कोई त कुझु बि सम्झंदा ई न आहिनि। मनुष्य त सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि पथर बुद्धि पारस बुद्धि, परंतु अर्थ थोरी ॼाणंदा आहिनि। आत्मा पवित्र ठहींदी आहे त पारसनाथ ठही वेंदी आहे। आत्मा पवित्र ठहींदी त पारसनाथ ठही वेंदी आहे। पारसनाथ जो मंदर बि आहे न, सॼे सोने जो मंदर न हूंदो आहे, मथे में थोरो सोनो लॻल हूंदो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांखे भॻवान मिलियो आहे। काटन सां फूल ठाहिण जी युक्ति बतलाईंदा आहिनि।
गायन बि आहे न गार्डन ऑफ अल्लाह। तव्हां वटि शुरू में हिकु मुस्लमान ध्यान में वेंदो हुयो, चईंदो ख़ुदा असांखे फूल ॾिनई, खड़े खड़े किरी पईंदो हुयो। ख़ुदा जो बग़ीचो ॾिठो, हाणे ख़ुदा जो बग़ीचो ॾेखारण वारो त ख़ुदि ख़ुदा ई हूंदो न, ॿियो कोई कीअं ॾिखलाए सघंदा आहिनि। तव्हांखे वैकुंठ जो साक्षात्कार कराईंदा आहिनि, ख़ुदा ई वठी वेंदा आहिनि, ख़ुदि त हुते रहंदा न आहिनि, ख़ुदा त शांतीधाम में रहंदा आहिनि, तव्हांखे वैकुंठ जो मालिक ठाहींदा आहिनि। केतिरी सुठी सुठी ॻाल्हियूं तव्हां सम्झंदा आहियो, ख़ुशी थींदी आहे, अंदर में ॾाढी ख़ुशी थियणी खपे। हाणे असां सुखधाम में वेंदा आहियूं, हुते दुख जी ॻाल्हि ई न हूंदी आहे। बाबा चईंदा आहिनि सुखधाम शांतीधाम खे यादि करो, घर खे छो न यादि कंदा आहियो। आत्मा घर वञण जे लाइ केतिरो मथो मारदी आहे, जप तप आदि ॾाढी महिनत कंदा आहिनि, परंतु वञी त सघंदा न आहिनि। झाड़ सां नंबरवार आत्मायूं ईंदी रहंदियूं आहिनि, पोइ विच में कीअं वञी सघंदियूं, जबकि बाबा ई हिते आहिनि। तव्हां ॿारनि खे रोज़ु सम्झाईंदा रहंदा आहिनि शांतीधाम सुखधाम खे यादि करो। बाबा खे भुलिजण जे कारण ई दुखी थींदा आहियूं, माया जो मोछड़ो लॻी वेंदो आहे। हाणे तव्हांखे जरा बि मोछड़ो न खाइणो आहे। मूल आहे ई देह अभिमान सां ई मोछड़ो लॻंदो आहे। तव्हां हाणे ताईं जीअं बाप खे यादि कंदा रहंदा आहियो, हे पतित पावन अचो, हुन बाप सां तव्हां पढ़ो था। तव्हांजो ओबीडियंट सर्वेंट टीचर आहे, ओबीडियंट सर्वेंट बाप आहे। वॾा आदमी हेठि हमेशह लिखंदा आहिनि ओबीडियंट सर्वेंट। बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे ॾिठो कीअं वेही सम्झाईंदा आहियो। सपूत ॿारनि ते बाप जो प्यारु हूंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे ॾिठो की कीअं था सम्झाईंदा आहियो। सपूत ॿारनि ते बाप जो प्यारु हूंदो आहे। जो कपूत आहिनि अर्थात जो बाप जो ठही करे टेटा ठही वेंदा आहिनि, विकार में हली वेंदा आहिनि, त बाप चईंदा अहिड़ो ॿार त न जन्मंदो त सुठो आहे। हिक जे कारण केतिरो नाम बदनाम थी वेंदो आहे, केतिरनि खे तकलीफ़ थींदी आहे न। हिते तव्हां केतिरो ऊच कमु करो था, है न, हिते तव्हां केतिरो ऊच कमु करो था, हिक जे कारण केतिरो नाम बदनाम थी वेंदो आहे, केतिरनि खे तकलीफ़ थींदी आहे। हिते तव्हां केतिरो ऊच कमु करो था, विश्व जो उद्धार करो था, ऐं तव्हांखे 3 पैर पृथ्वी जा बि न मिलंदा आहिनि। तव्हां ॿार कंहिंखे घर बार सां छुड़ाईंदा न आहियो। तव्हां त राजनि खे बि चईंदा आहियो तव्हां पूज्य डबल सिरताज हुयो, हाणे पुजारी ठहिया आहियो। हाणे बाप वरी खां पूज्य ठाहींदा आहिनि त ठहिणो खपे न, थोरी देरि ई आहे। असां हिते कंहिंजा लख वठी करे छा कंदासीं। ग़रीबनि खे राजा ई मिलणी आहे। बाबा ग़रीब निवाज़ आहे न, तव्हां अर्थ सहित सम्झंदा आहियो कि बाबा खे ग़रीब निवाज़ छो चईंदा आहियूं। भारत बि केतिरो ग़रीब आहे न, उन में बि तव्हां ग़रीब मातायूं आहियो। जो साहूकार आहिनि उहे हिन ज्ञान खे उठाए न सघनि। ग़रीब अहिल्याएं केतिरी ईंदियूं आहिनि, उन्हनि ते अत्याचार थींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि माताउनि खे अॻियां वधाइणो आहे। प्रभात फेरी में बि पहिरियों माताऊं हूंदियूं आहिनि। बैच बि ॾाढो फर्स्ट क्लास आहे, है न, बैच बि ॾाढो फर्स्ट क्लास आहे। इहे ट्रांसलाइट जो चित्र तव्हांजे अॻियां आहे। बैच बि केॾो फर्स्ट क्लास आहे। इहे ट्रांसलाइट जो चित्र तव्हांजे अॻियां आहे। सभिनि खे ॿुधायो दुनिया बदिले थी, बाप सां वरसो मिले थो न। बैच बि तव्हांजा फर्स्ट क्लास आहिनि। हीअ ट्रांसलेट जो चित्र बि तव्हांजे अॻियां आहे। सभिनि खे ॿुधायो दुनिया बदिले थी,
बाबा सां वरसो मिले थो, कल्प पहिरियों मुआफ़िक़। ॿारनि खे वीचार सां गॾु मंथन करिणो आहे, कीअं सर्विस खे अमल में लायूं। टाइम त लॻंदो ई आहे न। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप सां पूरी प्रीत रखी मददगार ठहिणो आहे। माया सां हार खाई करे कॾहिं नाम बदनाम न करिणो आहे। पुरुषारत करे देह सहित जो कुझु ॾेखारे में ॾींदो आहे उनखे भुलिजो। ॿियो आहे अंदरि में ख़ुशी रहे, असां शांतीधाम सुखधाम में वेंदा आहियूं। बाबा ओबीडियंट टीचर ठही असांखे घर वठी वञण जे लाइक़ु ठाहींदा आहिनि, न घर वठी वञण जे बि लाइक़ु ठाहींदा आहिनि, न हेॾा छीची न वेंदा। लाइक़ु सपूत ठहिणो आहे, कपूत न ठहिणो आहे। वरदाना हर संकल्प समय वृत्ति कर्म द्वारा सेवा करण वारा निरंतर सेवाधारी ठहूं। जे बाबा अति प्यारा लॻंदा आहिनि न। बाबा जे बिना जीवन आहे, ही सेवा जे बिना जीवन न। निरंतर योगी सां गॾु गॾु निरंतर सेवाधारी। सुम्हंदे हुए बि सेवा। सुम्हंदे समय यदि कोई तव्हांखे ॾिसे त तव्हांजे चहिरे सां शांती आनंद जा वाइब्रेशन अनुभव करनि। हर कर्मेंद्री द्वारा बाप जी यादि जी स्मृति दिलाइण जी सेवा कंदा रहो। पंहिंजी पावरफुल वृत्ति द्वारा वाइब्रेशन फैलाईंदा रहो। कर्म द्वारा कर्मयोगी भव जो वरदान ॾींदा रहो, है न। हर क़दम ॾिसो, पंहिंजी कर्मेंद्रियुनि द्वारा यादि स्मृति दिलाईंदा रहो। पावरफुल वृत्ति द्वारा वाइब्रेशन फैलाईंदा रहो। कर्म द्वारा कर्मयोगी भव जो वरदान ॾींदा रहो। हर क़दम में पद्मनि जी कमाई जमा कंदा रहो। तॾहिं चईंदा निरंतर सेवाधारी ऐं सर्विसेबल। तॾहिं चईंदा जॾहिं हर क़दम में हर कर्मेंद्रियुनि द्वारा सर्विस ईंदी रहंदी, तॾहिं चईंदासीं निरंतर सेवाधारी सर्विसेबल। स्लोगन आहे, पंहिंजी रूहानी पर्सनालिटी की स्मृति में रखो त माया जीत ठही वेंदव। पंहिंजी रूहानी पर्सनालिटी खे स्मृति में रखो त माया जीत ठही वेंदव। अव्यक्त इशारो आहे, जीअं वाणी जी प्रैक्टिस कंदे कंदे वाणी जी शक्तिशाली थी वेंदव न, थी वई आहे, ईअं शांति जी शक्ति जी बि अभ्यासी ठहींदा वञो। अॻियां हली वाणी व स्थूल साधननि जे द्वारा सेवा जो समय न मिलंदो। अहिड़े समय ते शांति जी शक्ति जे साधन आवश्यक हूंदा। छो जी जेतिरो जो महान शक्तिशाली हूंदो न, उहो अति सूक्ष्म हूंदो आहे। त वाणी सां शुद्ध संकल्प सूक्ष्म आहिनि, इन करे सूक्ष्म जो प्रभाव शक्तिशाली हूंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।